हदीस खे त असां पढ़ूं कोन, ॿिया दीनी किताब त कोन था पढ़ूं, पर क़ुरान जी माना बि कोन था पढ़ूं। हिते जेकर मां जलसे मां खां पुछा कयां क़ुरान मजीद जो ख़तम माना सां घणो कढियो आहे त हिकु ॿ दाणा होॾा ॼण क़ुरान मजीद जो ख़तम माना सां कढियो वेंदो आहे। क़ुरान माना सही नथा पढ़ूं, एतिरो असांखे टाइम न आहे। शुक्र थियो जो ही वाइद जलसा हलनि था जो असांजो ईमान बचियो वियो आहे। मुहर्रम में बलोचिस्तान में जलसा कोन थींदा, त हिन मुहर्रम में बलोचिस्तान वारनि चयोसीं वारो कयो, असांखे तारीख़ ॾियो, पोइ 3-4 ॾींहं असांजे लाइ कढो बलोचिस्तान जे लाइ। हिते असांजा मुस्लमान सभु जेके सुन्नी आहे उहे सभु राफ़िदी पिया थियनि त सुन्नियुनि वटि अहल बैत जी मुहबत आहे कोन, असुलु अहल बैत जा आशिक़ आहिनि। इहो हाल आहे। ऐं सहाबा ते हमिलो जो नबी से ते हमिलो आहे या न? दुनिया में कोई उस्ताद दावा नथो करे सघे त मुंहिंजा सभु शागिर्द कामिल आहिनि। असांजा खोड़ शागिर्द बेनिमाज़ी थी विया, बेदीन बणिजी विया। दुनिया में कोई मुर्शिद दावा नथो करे सघे त असांजा सभु मुरीद कामिल आहिनि। खोड़ असांजे मुर्शिदनि जा मुरीद चोर बणिजी विया, धाड़ेल बणिजी विया। पर या नबी से जी ख़ुसूसियत तकमील वारी सिफ़त मोहम्मद मुस्तफ़ा सां ख़ासि आहे। अल्लाह जो नबी दावा करे सघे थो त जो उस्ताद मोहम्मद कामिल त 1,24,000 शागिर्द सहाबा बि कामिल। मुर्शिद मोहम्मद मुस्तफ़ा कामिल हो त नबी से जा सभु मुरीद कामिल। अल्लाह अल्लाह फी अस्हाबी, तंहिंजे करे नबी से फरमायो अल्लाह खां ॾिजो, अल्लाह खां ॾिजो मुंहिंजे सहाबा जे बारे में। ला तत्तखिज़ूहुम गरज़ा, खबरदार मुंहिंजे सहाबा खे ग़लति निशानो न बनाइजो, उन्हनि जी गिला न कजो, उन्हनि खे गारियूं न ॾिजो, ग़लति नमूने सां उन्हनि ॾे इशारात न कजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, या सहाबा सां मोहब्बत रखी जग मां मोहम्मद वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, या सहाबा सां दुश्मनी रखी जग मां मोहम्मद सां दुश्मनी। मां तव्हां खां पुछां थो गार चङी शइ, गार ख़राब? हर मज़हब वटि गार ख़राब अथव। यहूदी भी चए थो त गार ख़राब, ईसाई भी चए थो त गार ख़राब, हिंदू बाग़ी भील कोली ऐं वाणो भी चए थो त गार ख़राब। पर हिकिड़ो मज़हब आहे दुनिया में जेके चवंदा त गार वॾे में वॾी इबादत, सो बि मौली जोगी खे गार न ॾियो, मौली इसहाक खे गार ॾियण में फ़ाइदो कोन अथव। नबी साईं जे यारनि, नबी साईं जे बीबियुनि खे गारियूं ॾियो, किन जहिड़ी काई इबादत कर। वरी हुनजो नालो तबरो, असांजी जो दॿ पवंदनि त तबरो चवंदा, तबरो माना बेज़ार। तबरो माना जेको मज़हब चवे त असां अबू बकर खां बेज़ार, असां उमर खां बेज़ार, असां हज़रत उस्मान खां बेज़ार, अमीर मुआविया खां बेज़ार, जनाब हज़रत अबू सुफियान खां बेज़ार, तल्हा ज़ुबैर खां बेज़ार, साद सईद खां बेज़ार, अम्मा आशा खां बेज़ार, अम्मा हफ्सा खां बेज़ार। अॼु वाइदो कयो त असां बि उन्हनि खां बेज़ार। नारे तकबीर, शान सहाबा, शान अहल बैत, अज़मत सहाबा, सहाबा जे दुश्मननि ते, सहाबा जे मुनकिरनि ते, अहल बैत जे दुश्मननि ते। सहाबा खां बेज़ार को असांजो छॾे पाण ॼाणे पंहिंजो कमु ॼाणे। असां था चऊं त पंहिंजे घर में जीअं वणे तीअं पंहिंजे मुंहं ते डांगी मले।
पंहिंजी दुनिया खे बर्बाद कयो सरेआम रोड ते ईंदो त मुस्लमान कीअं बर्दाश्त सरेआम रोड ते बीह करे को नबी जे सहाबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो अम्मा आयशा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हज़रत अबू बकर जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो मुस्लमान कीअं बर्दाश्त सही थो चओ सही इबादत त पंहिंजे घर में कयो पंहिंजी दुनिया खे बर्बाद कयो तव्हां वाइदो कयो अॼु खां बाद असां हिन में बेज़ार पंहिंजे कम जो नारे तकबीर सहाबा दे दुश्मनन दे शान सहाबा शान आले बैत जमीयत उलमा इस्लाम सलाम कलाम असांजा वॾा सियासी माण्हू मुल्की मसइला अलॻि शइ पर तव्हां जेके जमायती आहियो घटि में घटि एतिरो कयो उन्हनि जे केबिन ते न वञो उन्हनि जे होटल ते न वञो छा शादी गमी हुननि जा जनाज़ा न वञो जनाज़ो गुज़री वञो पाड़े सघे ॾुख में छॾी जनाज़नि में न वञो तव्हां त हुनखे ख़बर त पए त हीउ मुल्क मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जे ग़ुलामनि जो मुल्क असांजो साॻियो हुननि सां खाईंदासीं कंदासीं पोइ त हू मस्ती कंदा सही थो चवां या ग़लति गुस्ताखे नबी गुस्ताखे सहाबा सां असांजो भाई नबी जी इज़त नबी जंहिंजे सहाबा आल बैत जी इज़त खां त भला रुसो त कोट बंगले जे पासे ते आम बाज़ार आम औरत छा मां मस्जिद में बयान करण चवंदा इहा आशा असांजे हालानी जे शहर में हालानी में कल्याण जो हालानी सैयद आहे पूरे सैयद हिन में मोबाइल में कुतनि जूं ॿ सूरतूं ठाहे हुननि जा अबू बकर उमर अल्लाह टे चार ॾींहं असां रोड ते वेठा इंतज़ार हुनखे ॿधो न उतां जो MP जेको हुनजो भाणे हिन वक़्त ताईं उहो गिरफ़्तार न ॿियो असां छा कयूं भला रुसो त सही हुकूमत कुझु कान थी करे असांजो चयो नथा वठूं मिनिस्टर सॼो वाइदो कयो त जेको नबी जी गुस्ताखी कंदो नबी साईं जे जमात जी गुस्ताखी कंदो असांजो हुननि सां भाई कान्हे पाण कयो हुननि सां बसि असांजो सही न आहे पाण ॼाणे पंहिंजो कमु ठीकु आहे एतिरो त थींदो असांजो हुननि सां वास्तो न आहे जेकर हुननि वटि इबादत त पंहिंजे घर में कनि ॿाहिरि निकिरंदा असां मुस्लमान बर्दाश्त न कंदासीं जेको साहबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो या उहो हूंदो या असां मुस्लमान कीअं बर्दाश्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्लमान न आहे त दुनिया में मुस्लमान कीअं नबी साईं जो पहिरियों पहिरियों वर्कर पहिरियों पहिरियों मुरीद नबी साईं जो पहिरियों पहिरियों शागिर्द पहिरियों पहिरियों नबी साईं जो कारकुन हालांकि नबी से हज़रत अबू बकर सिद्दीक़ के दावत कान ॾिनी पाण आयो अबू बकर सिद्दीक़ नबी से के चयो मुंहिंजा महबूब मां ख़बर ॿुधी आहे तव्हां नबूवत जो ऐलान कयो और फरमाया अबू बकर मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां अल्लाह ताला मूंखे क़ुरान मजीद नाज़िल कयो आहे अबू बकर सिद्दीक़ को मोजिज़ो तलब कोन थो करे का तहक़ीक़ ऐं जांच कोन थो करे नबी से के जे उबसुत्री यदक सही पंहिंजो हथ ओर ते कयो नबी से जे हथनि खे बोसो ॾेई करे नारो थो हणे अशहदु अन्नक रसूलुल्लाह मां शाहिदी थो ॾियां त सोना तूं अल्लाह जो सचो दुआ कयूं अल्लाह असांजी नबी से जी जमात नबी से जे आल बैत जो अदब आमीन जो वाइदो कयो त जेको सभ खां वधीक सोहबत जेको सभ खां वधीक उम्मत ते महिरबान मोहम्मद मुस्तफ़ा मोहब्बत हुन सां ऐं मोहब्बत नालो अथव नबी से जे ग़ुलामीअ जो
नाच जो नालो मोहब्बत कोन था। अदा तव्हां ईअं सम्झो त रबीउल अव्वल जे महीने में पंहिंजे घर ते झंडियूं हयूंसीं, मिर्चूं हयूंसीं, 12 तारीख़ ते मथनि था पटका लाहे नाच कयोसीं, हिक ॿिए जे वात में लड्डू विधासीं त नबी साईं जो हक़ अदा थी। असां त खदरनि खे बि जलींदा आहियूं त नाच न कयो, मायुनि खे बि जलींदा आहियूं त नाच न कयो। हाणे मुलनि मों असां फासी आहे, मायूं जी चवनि असांखे जलींदा आहियूं त नाच न कयो, कि मदनी चैनल ॾिसो त को मुला नाच कंदा। मां तव्हां खां पुछां थो, मदीने पाक में ये रंगीन झंडियूं तव्हां ॾिठी, ये मिर्चूं, ये जुलूस, ये मीलाद, मुहर्रम जे महीने में हुकूमत खे परेशान कयो हुननि। मुहर्रम महीने में घोड़ा कढियऊं, वरी रबीउल अव्वल महीने में उठ ई ॾाचो मुक़ाबिलो पियो हले, हुकूमत परेशान, रुगो मीटिंगूं पई ईअं पर गढ़नि में जहिड़ा आया ग़लति। मुहर्रम में मजलिसूं, रबीउल अव्वल में मीलाद, मुहर्रम में न्याज़ ऐं लंगर, रबीउल अव्वल में वरी उर्स। हिकु अल्लाह वारे चयो आहे, नवाज़े रसूल जी शहादत ते मातम, नाने मुस्तफ़ा जे वफ़ात ते वरी नाच। हज़रत हुसैन जी शहादत ते मातम, हिकिड़ो अंग्रेज़ हुयो गवर्नर, रोड़ी में लथो, हुनजी पोस्टिंग थी रोड़ी, स्टेशन ते जो लथो त नाई मुहर्रम हुई, त नाई मुहर्रम ते वॾा गॾु सिधा असांजा मोलाई। तो हू जो गवर्नर लथो त ॾिठई त जहिड़ा सभिनी खे कारा कपिड़ा, मायूं मर्द सभु मथे खे धक पिया था हणनि। उन गवर्नर चयो त बाबा जेकर ही मूं मां राज़ी न आहिनि त मां वापसि हुन सम्झो त शायदि एहतिजाज था कनि मुंहिंजे ख़िलाफ़, इहो न अचे। चई बाबा मां हितां ई वापसि थो ट्रेन में वञा थो ॾे। हुननि चयो न साईं, ही हर साल 9 तारीख़ 10 तारीख़ ये पाण खे धक हणंदा। उन गवर्नर अंग्रेज़ पुछा कई त धक छो था हणनि? चई असांजो हिकिड़ो हीरो हुयो हज़रत हुसैन साईं, मुहर्रम जी 10 तारीख़ ते करबला में यज़ीद सां मुक़ाबिलो कंदे शहीद थियो आहे, इन जे करे पाण खे धक हणंदा। उहो अंग्रेज़ गवर्नर सोचे बेईमान, अगर ही मुसलमान आहिनि जो हीरे जी शहादत ते मातम था कनि, असां त हीरनि खे सलाम कंदा। इहो अंग्रेज़ गवर्नर थो चए त असां में जेकर अहिड़ो को अंग्रेज़ कुर्बानी ॾींदो आहे, ज़ालिमनि जे ख़िलाफ़ जान कुर्बान कंदो आहे, त असां उनखे सलाम कंदा। तव्हां मुस्लमान वरी उन ते मातम था कयो। नवाज़े रसूल जे शहादत ते मातम, नाने जी वफ़ात ते वरी नाच। बाबा रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते नबी जी वफ़ात थी आहे। असां जेके मुबलिग हुई इहे खोले खोले ॿुधाईंदा आहियूं। ॿिया जेके असांजा बुज़ुर्ग सियासी के साईं मोहम्मद ताहिर जहिड़ा बुज़ुर्ग, उहे वरी ढके ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं रुमाली में ढकियल ॻाल्हियूं तव्हां सम्झो ई कोन। इन जे करे मां हाणे खुलेआम थो ॿुधायां, नबी साईं जी वफ़ात 8 रबीउल अव्वल ते थी आहे या 9 रबीउल अव्वल ते या 11 रबीउल अव्वल ते, मशहूर आहे त 12 रबीउल अव्वल। शिया हज़रात चवंदा आहिनि त नबी साईं जी वफ़ात, नबी साईं जी विलादत 17 रबीउल अव्वल ते थी, छो त हर ॻाल्हि ते मुखालिफ़ आहे। नबी साईं जी वफ़ात ते पूरी उम्मत मुस्लिम जो इजमा आहे त नबी साईं जी वफ़ात रबीउल अव्वल जी 12 तारीख़। 12 तारीख़ रबीउल अव्वल जी हिन नमूने सां मस्जिद में वेही सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ो, नफ़िल पढ़ो, नबी साईं जी सीरत, नबी साईं जो शान बयानु कजे। इन में नबी साईं ख़ुशि थींदा या 12 तारीख़ ते रोडनि ते निकिरी नाच कजे, हिक ॿिए जे वात में लड्डू विझजनि, न निमाज़ जी परवाह न क़ुरान जी तिलावत। जुलूस में एॾियूं बेदबी थियनि जो बयानु करण जॻंदा। तव्हां खां पुछां थो त अलाह जो नबी ख़ुशि करी ॻाल्हि 12 तारीख़ मस्जिद में वेही क़ुरान पढ़ो।
नफल पढ़जन नबी साईं जो शान इन नमूने सां जलसो दे बयान इन में कुछ थी न या नाच सां कुछ और हिकिड़ो कुराड़ो हो उनजी पई शादी थे कुंवार जे कमरे में जो वठी आ कुराड़े खे मां हिन हिक ॿिए खे जो अधी ज़ुल्म थी वियो घोट कुराड़ो अधी ज़ुल्म थी वियो हिन वेचारी सां घोट कुराड़ो आ तो कुराड़ो वरी खट तो उथी वरी टप पियो ठेंग पियो छॾे ताक़त पियो ॾेखार मां हिन हिक ॿिए खे चयो त ही त निभागो कुराड़ो बि आहे त चरियो बि आहे असां सम्झोसीं त रुॻो कुराड़ो आहे पर ही त चरियो बि आहे ही त चरिया चइबा मथनि ते पटका चेहरनि ते ॾाढियूं नाच पिया कनि सॼी दुनिया जे आलिमनि खे खणी बदनाम कयो अथनि इश्क़ मुस्तफ़ा नाच जो नालो न आहे इश्क़ मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामी जो नालो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां हाफ़िज़ ज़ुल्फ़िकार अली नक्शबंदी ख़ुतबा ते फ़क़ीर में लिखियो आहे दिल्ली जी जामे मस्जिद जे ॿाहिरि हिकिड़ो पहिरियों फ़क़ीर हूंदो इहे मस्जिदूं वरी अंग्रेज़ बि ॾिसण जे लाइ ईंदा हिकिड़ो अंग्रेज़ मस्जिद घुमण आयो त हुन पहिरियों फ़क़ीर हुनखे सलूट कयो त हुन अंग्रेज़ पंजा कढी ॾिनसि अॻिते जो खीसो में बटू जो विझे पियो त बटू किरी खीसे में न वो अंग्रेज़ हलियो वियो रस में हुन फ़क़ीर वञी उहो बटू खयो रखी छॾी पंहिंजो हुजे त वठे केरु ॾींहुं न आयो पर उहो बटू हुनजे आॾो पियो अठे ॾींहुं वरी उहो साॻियो अंग्रेज़ मोकल जे ॾियारे ज़ाल समेत मस्जिद घुमण त हुन पहिरियों फ़क़ीर हुनखे सुञातो सो बटू ॾिनई चई बाबा ही बटू तुंहिंजो आहे अंग्रेज़ जो बटू खोलियो ॾिसई दवा के बटू मुंहिंजो पैसा सभु पिया 100 जा नोट 50 जा नोट 10 जा नोट 5 जा नोट हिकिड़ो नोट बि निकतल न हो अंग्रेज़ परेशान थी ही पहिरियों फ़क़ीर रुपए जे लाइ सलूट पियो करे कि हेतिरा पैसा हिनखे मिलिया रुपयो बि हिन न खयो आहे चई बाबा तूं पैसा छो न खयां पिनी बि थो त हुन पहिरियों फ़क़ीर अंग्रेज़ खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि अंग्रेज़ खे चई बाबा असांजे नबी फरमायो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो जिते मुंहिंजी उम्मत जो हिसाब थींदो उते मां मोहम्मद बीठो मां दिलि में सोचो बटूअ जी हिनखे त ख़बर कान्हे पर अलाह खे त ख़बर आहे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो सोनो नबी बीठो हुजे हिसाब किताब जे वक़्त में होॾो हज़रत ईसा नबी बि बीठो हुजे ऐं तुंहिंजो बटू मुंहं तां निकिरी पवे ऐं तुंहिंजो नबी मुंहिंजे सोने नबी खे मयार ॾे त तुंहिंजे उम्मती जो बटू चोरायो हुन पहिरियों फ़क़ीर चयो मां पिनी करे खाईंदुसि वेलनि जा वेला मां बुख ते रहंदुसि पर क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे महबूब खे मयारी न कंदुसि हुन अंग्रेज़ लफ़्ज़ जो पहिरियों फ़क़ीर जा ॿुधा त ज़ालिम सां उते ई कलमो पढ़ी करे मुस्लमान हिनखे चइबो अथव इश्क़ रसूल ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं हिन पहिरियों फ़क़ीर जेतिरो इश्क़ मुस्तफ़ा असांजे दिलि में अची वञे त ॿिन्ही जान अॼु वाइदो कयो त असां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे महबूब खे मयारी ऐं रब बि ईअं थो फरमा वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह मुसलमानो मां रब तव्हांखे पारत थो कयां त मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो मुंहिंजे रसूल खे ईज़ा न पहुचाइजो मुंहिंजे महबूब खे ॾुख न पहुचाइजो मां तव्हां खां पुछां थो असांजो निमाज़ न पढ़ंदासीं त नबी साईं खे ॾुख व्याज खाईंदासीं रिश्वत खाईंदासीं कूड़ ॻाल्हाईंदासीं ॾाढी कूड़ाईंदासीं त नबी साईं ख़ुशि थींदा या नबी साईं खे ॾुख थींदो उलमा खां पुछी ॾिसो हर सूमर जी राति नबी साईं वटि उम्मत जा अहवालनामा पेश था थियनि फरिश्ता खणी था वञनि हिन महल जी कॉलोनी जी सॼी रिपोर्ट
साईं जन के वही पेश था कर साईं फलाणो तो जो जमायती भी नमाज ते आयो फलाणो कुरान को पढ़े फलाणे एतिरियूं नेकियूं कयूं नबी से उम्मत जूं नेकियूं जो ॾिसंदा त अल्लाह जो नबी ख़ुशि थो थिए दुआऊं थो असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुन नबी पर जंहिं महिल उम्मत जे गुनाहनि जी ख़बर अमालनामा नबी से जो रोज़े में पेश कया था वञनि त अल्लाह जे नबी खे ॾुख थो पहुचे अॼु वाइदो कयो त उहे कम कंदासीं जंहिं सां अल्लाह जो रसूल ख़ुशि थिए कोई कम न कंदासीं जंहिं सां अल्लाह जो रसूल ॾुखाए इहो पको इरादो आहे कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम या अल्लाह बिन जान भलाई चंगी वसीफ़ बिन जान जे बुराई तकलीफ को बचा इन दुनिया में इस्लाम से ईमान से इंसान काबिल है आमीन आत्मा में है संदे कोई नमाज दीनार की शफाअत संदे मरीजों की सेहत बे औलाद में अल्लाह की साले औलाद इनके औलाद आए बेमान फरमा करना दुनिया में मसलन में परेशान हो जाना दुनिया में आसान एक साल रिश्ते में इंतजाम जन दोस्तन नौजवान मेहनत करी दुआ रखो या अल्लाह ने मेहनत की हिम्मत की जिंदगी उनकी खैरात की कबूल फरमा आमीन जिंदगी में इस करोड़ में अमल साले